नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। वफ़ाक़ी सरकार हिक ई धक में तेल जूं क़ीमतूं 10 रुपया वधाए छॾियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जेको पेट्रोल आहे उहो हिकिड़ो लीटर 140 रुपया ऐं कुझु पैसनि में मिली रहियो आहे। त ज़ाहिर आहे एतिरी जंहिं तरीक़े सां महांगाई कई वई आहे ऐं हिन तरह सां हिकदमि हिन खां अॻु में 5 रुपया जेको आहे सो पेट्रोल जो अघु वधायो वियो, वरी हिन वक़्तु जेको आहे सो 10 रुपया पेट्रोल जो अघु वधायो वियो आहे। त ज़ाहिर आहे इन हवाले सां सिधो सौ जेको इन तेल जी क़ीमतुनि जे वधण जो असरु आहे उहो आम माण्हू ते पवे थो ऐं आम वापे जूं जेके शयूं आहिनि उहे बि जेको आहे सो उनजा अघ बि वधी वञनि था ऐं गॾोगॾु जेका ट्रांसपोर्ट आहे उनजा भाड़ा आहिनि उहे वधी वञनि था ऐं हर जेका बि ज़िंदगीअ सां लाॻापियल शइ आहे उहा ॼण त मुतासिर थिए थी ऐं ख़ासि करे जेको ग़रीब तबिको आहे उहो तमामु घणो परेशान थिए थो ऐं उनखे अॻे ई ज़िंदगी गुज़ारण लाइ तमामु घणियूं ॾुखियायूं पेश अचनि पियूं ऐं वेतर जॾहिं इन तरह जा वफ़ाक़ी सरकार ऐं हुकूमतूं फ़ैसिला कनि थियूं त उन सां जेको आहे सो माण्हुनि जी चेल चिॿी थी वञे थी ऐं ज़ाहिर आहे हीउ जेको असांजी मुल्क जे अंदरि जंहिं तरीक़े सां महांगाई जो जेको सिलसिलो आहे उहो डे बाय डे वधे पियो त उन सां माण्हू ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे पीसिजी रहिया आहिनि। सो असां कोशिशि कंदासीं त लाड़काण ऐं कंबर शहदाद कोट ज़िला ऐं उन्हनि जा जेके शहर आहिनि उन्हनि सां जेको माण्हू आहिनि उतां जो जेको वापारी आहे उतां जो जेको आम माण्हू आहे उन सां ॻाल्हायूं। हाणे हिन वक़्तु हलूं था असां नसीराबाद ऐं असां वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे अला बख़्श कुरैशी। अला बख़्श तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो वीडियो लिंक ते। ॿुधाइजो तव्हां सां शहरी ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जी राय छा आहे। जी बिल्कुलु ज़फ़र साहब, पूरे मुल्क जे नसीराबाद में बि महांगाई अवाम मां रड़ियूं कढी छॾियूं आहिनि ऐं ग़रीब अवाम हींअर मानी गबो खाइण लाइ परेशान आहे। पेट्रोल जो जेको ताज़ो रेट वधियो आहे 11 रुपया फ़ी लीटर ते, जेको 10 रुपया 47 पैसा पर 11 रुपया फ़ी लीटर ते, किथे 12 रुपया बि लीटर ते पेट्रोल जी क़ीमत वसूल कई थी वञे मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपनि ते। अहिड़ी सूरत हाल खां पोइ हिते अवाम सख़्तु परेशान थी वियो आहे। ग़रीब माण्हू मानीअ जे गभे लाइ परेशान आहे। ट्रांसपोर्टरनि फ़ी सवारीअ ते होॾां लीटर ते 10 रुपया ऐं 12 रुपया रेट थो वधे, हिते ट्रांसपोर्टर फ़ी सवारीअ ते 50 रुपया रेट थो वधाए। हिन वक़्तु जेको कार ते चढ़ियल आहे उहो मोटर साइकिल ते अची वियो आहे ऐं मोटर साइकिल वारो पंधु हलण लाइ सोचे रहियो आहे त हाणे मूंखे हीअ गाॾी छॾणी पवंदी। अहिड़ी सूरत हाल थी वई आहे। असां सां नसीराबाद जा वापारी ऐं शहरी गॾु आहिनि, असीं उन्हनि खां मालूमात वठंदासीं, उन्हनि जा बि ख़्यालात मालूम कंदासीं त अहिड़ी महांगाई अहिड़ी लहर खां पोइ हू कीअं था महसूसु कनि। ट्रेड यूनियन जो बशीर अहमद शेख साहब बि गॾु आहे ऐं एडवोकेट इनायतुल्लाह तुनियो साहब बि गॾु आहे। इन्हनि खां असां मालूम कंदासीं त हुननि जो मौजूदा महांगाई जी सूरत हाल ते छा चवणु। अॻु जॾहिं बि का हुकूमतूं ॿियूं हूंदियूं हुयूं त उन्हनि में हिकु दफ़ो साल में जॾहिं बजट पेश थींदी त उन वक़्तु कुझु शयूं वधाईंदा हुया ऐं हाणे हिन हुकूमत में हर महीने पर हर 15 ॾींहं रेट वधनि था पिया। कपिड़े जा थिया, किराने जा थिया, ॿियूं शयूं थियूं, अटो थियो, जेके बि शयूं वाइपे जूं आहिनि उहे सभु तक़रीबन 15 ॾींहं महीने में रिवाइज़ थियनि पियूं। हींअर वरी पेट्रोल जो रेट जेको 140 रुपया वञी बीठो आहे त उनजो असरु सॼे मुआशरे ते पवे थो। असां कारोबारी माण्हू बि इन्हनि ज़रई ज़मीनुनि ते, इन्हनि आबादगारनि ते, इन्हनि मज़दूरनि ते असांजो बि गुज़ारो आहे। इन्हनि वटि जे 5 रुपया हूंदा त इहे असांखां ख़रीद फरोख़्त कंदा। अॻे ईअं हूंदो त हिकिड़ी ड्रेस माण्हू वठणु ईंदो कपिड़े जे हिसाब सां त 2 ड्रेसूं वठी वेंदो। हाणे 2 ड्रेसूं वठण वारो अचे थो त रेट ॿुधे थो त 1 ड्रेस वठी थो वञे। 500 रुपया 400 रुपया मज़दूरी आहे माण्हू जी, 400-500 रुपये माण्हूअ जो गुज़र सफ़र जा अटो ऐं बसर बटालू बि कोन था थियनि। अॻे अवल हूंदो 10 रुपया 15 रुपये 20 रुपये में सब्ज़ी कार का मिली वेंदी, ग़रीब गुरबो गुज़ारो करे वेंदो। हींअर हर सब्ज़ी 50 रुपये खां मथे आहे। गिहु ॾिसो, अटो ॾिसो, ॿियूं शयूं ॾिसो। मज़दूर हिन साल त पाणी बि तमामु घटि आयो, पाणी देरि सां आयो, वरी माण्हुनि जा रोंबा बि कोन थिया। अधु ते अधु फ़सुलु माण्हुनि जो थियो आहे। जिन जो थियो आहे उहो बि अलाह करे त हाणे वरी रेट जेके हुननि रखिया आहिनि, अॻ में 1800 2000 ताईं सारियुनि जो रेट हो, हिन महिल सारियुनि जो रेट सुकियुनि सारियुनि जो रेट 1200 रुपया ॿधो अथनि। हाणे 1200 रुपया जॾहिं त भाण जेको आहे 3000 ते बोरी वठंदा हुआसीं, उहो 3000 वारी बोरी 6500 रुपया बोरी वठी आहे। भाण वधियो, पेट्रोल वधियो, ॿियूं शयूं वधियूं, अनु ग़रीबनि जो वरी पोइ हिते हाणे ज़ाहिर आहे त इन जो असरु पवंदो, पोइ त ज़ाहिर आहे माण्हू ग़लति कमु कंदा न। साईं जॾहिं खां वठी हिन गवर्नमेंट ही पेट्रोल जा अघु चढ़िया आहिनि, मां त चवां थो आम माण्हू जो जेको गुज़र सफ़र आहे उहो ॾाढो मुश्किल थी वियो आहे। आम माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थियो आहे, छो त उहो माण्हू जेको आहे उहो जॾहिं ॾियारी सॼो ॾींहुं कमाए हणी घर मोटे थो, उहो मज़दूर उहो 500 रुपया मस थो कमाए अचे ऐं एॾी महांगाई थी वई आहे। हिननि 200% खां अबो करे छॾी आहे महांगाई। उन सूरत हाल में उहो मज़दूर जेको सिहत जो असांजो जियापे जो ज़रियो दवाऊं पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे अमड़ जे लाइ, पंहिंजे औलाद जे लाइ उहा दवा कोन थो वठी सघे, उहा टिकी कोन थो वठी सघे। ऐं ॿिए पासे जॾहिं तव्हां ॾिठो त हिन वक़्तु जेके फ़सुल तयारु थिया आहिनि, हिकु त तव्हां
पाणी बि कोन ॾिनो ऐं असां महांगा ॿिज वरितासीं। ॿियो तव्हांजी जेका सॼी गवर्नमेंट आहे असां इहो था पुछणु चाहियूं त इहा हलाए केरु थो? तव्हां छो IMF जे शर्तनि ते पाकिस्तान खे हलायो था पिया? ख़ुदा जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणो आहे त महिरबानी करे इहा महांगाई ख़तमु कयो ऐं तेल जा वधायल अघ वापसि वठो। हक़ीक़त आहे सॼे जहान सॼे मुल्क में इहा जेको आहे अफ़रा तफ़री पकिड़िजी वई आहे महांगाई जे करे। महांगाई हिननि जेको इनपुट आहे जेको मेन जेकी आहे बिजली गैस ऐं पेट्रोलियम, जॾहिं बि बिजली पेट्रोलियम गैस वधंदी आहे त अॼुकुद ॿियनि शयुनि ते असर थो अचे। जॾहिं ॿियनि शयुनि ते असर थो अचे त माण्हू मजबूर थी थियो, उनजी कुवत ख़रीद ख़तमु थी वञे। हाणे जेको असांजो 3 साल अवल गिह जो किलो हूंदो 150 खां 160 रुपया, अॼु उहो 320 रुपया यानी डबल थी वियो आहे। खंड जो किलो जेको असां 50-60 रुपए खपाईंदासीं, अॼु उहो खंड जो किलो 110 रुपया थी वियो आहे, जेको डबल थी वियो आहे। ऐं माण्हुनि जी इनकम डबल खां परे रहंदो, जेका माण्हुनि जी इनकम उन्हनि खे बि घटायो आहे। कुवते ख़रीद ते तमामु घणो असर अची वियो आहे, कारोबार ठप थींदा था वञनि। असांजो गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो आहे त जेके पेट्रोलियम प्राइसिस आहे महिरबानी करे जेके हिननि वधाई आहिनि, 4 महीननि में 8 दफ़ा पेट्रोल वधायो अथनि, उन्हनि खे जल्दी जल्दी वापसि वठी वञे त जीअं महांगाई जी लहर ख़तमु थिए। जी ज़फ़र साहब, जीअं त तव्हां ॿुधो त हितां जे शहरनि जो बि इहो ई मुतालबो आहे त महांगाई जेका लहर हिन वक़्तु शुरू कई वई आहे, इनखे 50% रिड्यूस कयो वञे, घटि कयो वञे, इनखे अध ते अधु घटायो वञे। हर क़िस्म ते जेका महांगाई थी आहे, पेट्रोल ते, बिजलीअ ते, गैस ते, खाद पीत जी शयुनि ते, दवाउनि ते, जेका महांगाई जो रेशो वधियो आहे उनखे 50% घटायो वञे, तॾहिं हितां जो माण्हू गुज़ारो करे सघंदो। नाज़रीन, नसीराबाद जे रहवासियुनि जी उतां जे शहरनि जी असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल शामिल कई। ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे उतां जो माण्हू बि ॾाढो परेशान आहे।